इंसान हर वक्त कुछ न कुछ कंदो रहंदो आहे। मानी खाइण भी हिकु कमु आहे ऐं मानी खां पोइ बि कमु कॾहिं ख़तमु नाहे थींदो। पर माहिर चवनि था त मानीअ खां पोइ घटि में घटि अहिड़ा 6 कम आहिनि जेके न करणु घुर्जनि। इहो इन लाइ त इन्हनि सां सिहत ते नाकारी असर पवंदा आहिनि। हाणे अहिड़ी मौसम अची रही आहे जंहिंखां पोइ पघर निकिरण बि आम थी वेंदो ऐं हिन मौसम में माण्हू ॾींहं में 2 भेरा बि विहंजंदा आहिनि। इन सूरत हाल में माहिरनि ख़बरदार कयो आहे त कुझु हालतुनि में विहंजण खां पासो करणु घुर्जे। अव्हां खे मानी खाइण खां पोइ फौरी तौर ते विहंजण न घुर्जे। ॿी सूरत में हथनि पेरनि ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि में रत जे वहिकिरे में तेज़ी अची वेंदी जॾहिं त मादे ऐं भरपासे में रत जो वहिकिरो सुस्त थी वेंदो आहे। इन सां हाज़मे वारो निज़ाम कमज़ोर थियण जो इम्कान आहे जॾहिं त पेट में सूर बि पइजी सघे थो। घणनि माण्हुनि खे मानी खाइण खां पोइ फौरी निंड करण जी आदत हूंदी आहे, पर मानी खाइण खां पोइ अव्हां जे जिस्म खे हरकत में रहणु घुर्जे। मानीअ खां पोइ जल्दी सुम्ही पवण सां खाधो ठीक नमूने हज़म नाहे थी सघंदो, जंहिं सबबि आंड्रनि में इन्फेक्शन थी पवंदो आहे ऐं इहो इन्फेक्शन केतिरियुनि बीमारियुनि जो सबबु बणिजी सघे थो। हमेशा इहो ॾिठो वियो आहे त माण्हू मानी खाइण खां पोइ फौरी सिगरेट छिकींदा आहिनि। सिगरेट छिकणु हूअं ई हानिकार आहे, पर मानीअ खां पोइ हिकु सिगरेट 10 सिगरेट पीअण जे बराबरि थी वेंदो आहे। इन सां कैंसर जहिड़े मर्ज़ जो ख़तरो वधीक हूंदो आहे। माहिरनि मूजिबि खाधे खां पोइ मेवा खाइण सां उहे खाधे सां गॾिजी मादे में फासी पवंदा आहिनि ऐं आंड्रनि ताईं पहुची न आहिनि सघंदा। इन सूरत हाल में ॿई ग़िज़ाऊं ख़राब थींदियूं आहिनि, जंहिं सबबि पेट ख़राब थी वेंदो आहे। माहिरनि मूजिबि मानी खाइण खां 1 कलाक खां पोइ मेवा खाइण घुर्जनि, या बहितर इहो आहे त सुबुह सवेर उथण सां मेवा खाइजनि। इन खां सवाइ चांहि में तेज़ाबियत हूंदी आहे ऐं मानी खां पोइ फौरी चांहि पीअण खां रोकियो वेंदो आहे, छो त इन सां हाज़मो ख़राब थी वेंदो आहे। चांहि बि 1 कलाक खां पोइ पीअणु घुर्जे।